अज मासूम रमज़ान के कातिलन के ज़ाहिर करण के लिए पुलिस के खिलाफ एहतजाजी सीपेक रोड ते लगाई वही है। बदीन निंदो रोड ते उनके अज बो डी है केर असा का पुछे कोन तो छलाए वेठा आहियो। पहिरीं 4 महीना थिया त असां पुलिस जे पोयां हली हली जुतियूं कसाए छॾियोसीं। कॾहिं निंदो थाणो ते, कॾहिं DSP ऑफिस, कॾहिं SP साहब जे ऑफिस, कॾहिं किथे ऐं उहो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कोशिशूं कयोसीं। पुलिस सां काफ़ी मीटिंगूं कयोसीं, मशवरा कयासीं, पर को फ़ाइदो ॾिसण में कोन आयो। ऐं जंहिं करे मजबूर थी करे फ़ैसिलो कयोसीं त का एहतजाजी कैंप लॻाइजे। उहा एहतजाजी कैंप अॼु ॿियो ॾींहुं आहे जेका सीपेक रोड ते लॻाई अथऊं, उन ते वेठा आहियूं। असां घुर था करियूं SSP साहिब बदीन खां त महिरबानी करे असांजा कातिल ज़ाहिर कया वञनि। कातिल केॾा बि परे कोन्हे के हिते ई कातिल आहिनि ऐं के हेॾो वॾो जेको ज़ुल्म थियो आहे, मासूम क़तल थी वियो ऐं उनजी माउ अहिड़ियूं करे करे उहा मरी वई, हिन दुनिया मां हली वई ऐं उनजा अञा ताईं जेको सो कातिल ज़ाहिर कोन थिया आहिनि। जेकॾहिं आउं सम्झां थो त पुलिस जेकॾहिं कोशिशि करे, पुलिस वटि मौजूदु आहिनि कातिल, पर जेकॾहिं न आहिनि मौजूदु त उहो कोशिशि करे त मुंहिंजे सम्झ में हफ़्ते जो बि कमु कोन्हे को। ऐं उहो जेको सो ही 4 महीना गुज़री विया, हिन जा कुझु कोन थियो आहे। ॾाढो ॾुख आहे, ॾाढो अफ़सोस आहे हिननि इदारनि ते। ही इदारा असांजे टैक्स जा पघारूं त खणनि था, पर असांजो तहफ़ुज़ टके जो कोन था कनि। ही मासूम रमज़ान जो क़तल न आहे, पर मासूमनि जो क़तल आहे। ही क़तल आहे, इंसानियत जो क़तल आहे। ऐं उनजे पोयां उनजी जीजल माउ बि क़तल थी वई आहे, मारिजी वई, जहिड़ी करे सम्झो त उहा बि मारी वई आहे। 2 क़तल आहिनि। असां सां को बि इंसाफ़ कोन पियो थिए। ऐं हिन एहतजाज में जेकॾहिं इंसाफ़ न थियो त ही एहतजाज जेको हींअर पुरअमन एहतजाज आहे, इहो पुरतशदद थी सघे थो, छो त माण्हू तंग खां पोइ जंग आहे। ऐं हिन ज़रिए ते हिन जॻह तां सभिनी सियासी समाजी धुरियुनि खे, मज़हबी धुरियुनि खे अपील थो करियां त हिननि जी, हिन कुटुंब जी, हीउ जेको मुतासिर कुटुंब आहे जिन सां वॾो वेदन थियो आहे, हिन जी मदद करियो। अचो हिन सां गॾु वियो। ऐं सहाफ़ी बिरादरी, निंदो शहर जे सहाफ़ियुनि खे, बदीन जे सहाफ़ियुनि खे, कढण जे सहाफ़ियुनि खे, सभिनी खे गुज़ारिश कंदुसि। ऐं ॿियो जेके सोशल एक्टिविटी कंदड़ दोस्त जेके आहिनि, उहे सभिनी खे, ज़िले बदीन जे सभिनी दोस्तनि खे अपील कंदुसि त पंहिंजे हिसाब सां हिते सीपेक रोड ते हीअ कैंप एहतजाजी लॻी पई आहे, इन ते अचो, कुझु टाइम ॾियो। हीअ इंसानियत जो क़तल आहे। इन लाइ ही सुभाणे इहो कातिल ज़ाहिर न थियो त सुभाणे ॿिया क़तल थींदा। इन करे हिन मक़ामी माण्हुनि खे, हिते जे मक़ामी सभिनी बिरादरियुनि खे सॾु थो ॾियां। अबड़ा आहिनि, मल्हा आहिनि, सईद आहिनि, सुमरा आहिनि, वग़ैरह वग़ैरह नोरिया आहिनि, सभिनी खे सॾु थो ॾियां त हिते अचो, हिन एहतजाजी कैंप में अचो, अची वियो ऐं हिन कातिल जी ॻोल्हा करियो। न त ही कातिल वॾो नुक़सानु कंदो ऐं ॿिए कोई मासूम खे बि क़तल कंदो। इन करे अचो त गॾिजी हिन कातिल खे ॻोल्हियूं। ऐं IG साहब सिंध खे गुज़ारिश थो करियां त हिन जो जेको सो जांच कई वञे त ही छो नथो क़तल ज़ाहिर थिए। कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, एॾी वॾी ॻाल्हि आहे जो अॼु ॾींहुं ताईं हिकु माण्हू को खयो ई कोन्हे। को क़तल में को माण्हू कोन खयो आहे। हिकिड़ो छोकिरो उहो पाणे पेश थियो आहे, हुनखे विहारियो वेठा आहिनि, ढाल ठाहियो, पुलिस विहारियो वेठी आहे, का बि जांच कोन थी थिए। इन करे सेशन जज खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे हिन ते ध्यानु ॾिनो वञे, हीउ क़तल ज़ाहिर कयो वञे, न त वरी ॿिया मासूम क़तल थींदा। महिरबानी।